हेलो, कीअं आहियो सभई ॼणा? ठीक? मां डॉक्टर कल्पना चेलानी। अचो त हिन सुठे मौसम में, हिन बरसाती मौसम में सिंध जूं थोड़ियूं ॻाल्हियूं कयूं। तयार आहियो? चलो, त मां तव्हांखे थोड़े में ॿुधाईंदसि। मां त उते ॼाई कान आहियां, मां त ॼाई हिंदुस्तान में, पूना में आहियां, पर असांजा वॾा सदाई असांखे सिंध जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुआ। त सिंध में असांजा अब्बा ॾाॾा, नाना नानियूं, ॾाॾा ॾाॾियूं, पुफियूं मासियूं, अमड़ू, दीदियूं, ओड़ो पाड़ो, उहे सभु अॼु बि असांजे माइटनि खे एॾा त यादि आहिनि जो उहे विसारे नथा विसरजनि। जिथे रहिबो आहे, जिथे असीं जनम वठंदा आहियूं, उन देश जी मिटी, उन सां असांखे एॾो त लगाव थी वेंदो आहे जो पुछो ई न। असीं उन्हनि जे लाइ मरी मिटण लाइ तयार थी वेंदा आहियूं। त सिंध अॼु बि असांजा अब्बा ॾाॾा यादि था कनि। उहे पंहिंजे नंढे हूंदे जूं ॻाल्हियूं, जीअं त तमाशबीननि जा तमाशा ॾिसणु, साइकिल रेतीअ ते हलाए किरणु ऐं वरी उथी करे जंप ॾियणु, अॼु बि उहे ॻाल्हियूं हुननि खां नथियूं विसरनि। सॼो ॾींहुं जिथे का घड़ी मिलंदी अथनि, जिथे को मौक़ो मिलंदो अथनि, उते उहे ॿुधाईंदा वेंदा आहिनि त असांजी सिंध हीअं, असांजी सिंध हीअं। उहे जॾहिं लॾ पलाण थी न, त उन्हनि छा सोचियो, ठापुर ईंदी त पोइ असां वरी वापसि ईंदासीं। त उहे घरनि खे ताला ॾेई करे, कुल्फ लॻाए, चाबियूं कुंजियूं पंहिंजे पड़ोसी मुस्लमान भाउरनि खे ॾेई आया, जिन सां उहे ॾींहं राति गॾिजी मानी खाईंदा हुआ, ॻाल्हियूं ॿोलियूं कंदा हुआ, ओताक में गॾिजी चिलम पीअंदा हुआ। ख़बर अथव त सिंध अॼु बि असांजे माइटनि खे यादि आहे। ऐं असां उन्हनि खां ॻाल्हियूं ॿुधी 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 मूंखे त ईअं लॻंदो आहे त मां कॾहिं सिंध में वेंदसि न, त मां बराबरि सही करे सघंदसि त अरे हीअ मुंहिंजे मम्मीअ जो घरु आहे, हीअ मुंहिंजे पापा जो घरु आहे, हिते रांदि कंदा हुआ। छो त एॾो त ॿुधी 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 ईअं लॻंदो आहे ॼण त असां बि उतां थी आया आहियूं। हाणे असांजे अबनि ॾाॾनि जी सिंधू नदी हुई, उहा सिंध मां वहंदी हुई। सिंध जे ओलह में बलोचिस्तान, ओभर में रण आहे, ॾखण में कच्छ जो रण, त उत्तर में पंजाब आहे। सिंध जूं हदूं कश्मीर, कंधार, कन्नौज, सौराष्ट्र सां गॾजनि थियूं। सिंधियुनि खे सिंधू नदीअ सां अथाह प्यार आहे, जीअं हरिद्वार वारनि खे गंगा नदीअ सां, मिस्र वारनि खे नील नदीअ सां, कलकते वारनि खे हुगली नदीअ सां। उहे नदीअ जी उपासना कनि था, छाकाणि त उन्हनि खे उतां पाणी मिले थो, जीअण जो वाइपो जियापो मिले थो। असांजा वॾा सिंध नदीअ खे ईअं चवंदा हुआ, अरे नदी माता तुंहिंजी गजगोड़ त आसमान ताईं आहे। एॾो त छोलियूं उन जूं तेज़ वहंदियूं हुयूं जो ईअं ई चवंदा हुआ त तुंहिंजी गजगोड़ आसमान ताईं पहुचे थी। सिंध सभिनीनि खां झूनो प्रदेश आहे। सिंध जे आचार वहिंवार में खूब बदल सदल थींदी हुई। छाकाणि त नदी हमेशह पंहिंजो रुख बदिलाईंदी हुई, तंहिंजे करे हुननि खे पंहिंजा अझा बदिलाइणा पवंदा हुआ। वरी ॿियो छा, उहे पंहिंजा धंधा धाड़ियूं विलायत सां कंदा हुआ, त आए दिन विलायत पिणु वेंदा हुआ। तंहिंजे करे वक़्तु ब वक़्तु उहे पंहिंजा घर अलॻि अलॻि जॻहियुनि ते अॾींदा रहंदा हुआ। ऐं ॿियो त सरहदी इलाइक़ो हो ऐं उतां धाड़ेल ईंदा हुआ।
जेके धाड़ो हणंदा आहिनि अधु राति जो या शांति के समय में या जॾहिं केरु न हुजे, अची करे मुंहं ते हीअं कारा पटा ॿधी ईंदा ऐं चवंदा जेको अथव उहो कढो, जे न कढंदा मारे छॾींदासीं। तंहिंजे करे इन्हनि धाड़ेलनि जे करे बि असांजा वॾा हमेशह पंहिंजा अछा बदिलाईंदा रहंदा हुआ। वणिज वापार लाइ विलायत वेंदा हुआ, पर घणो तणो असांजा वॾा ज़मीनदार हूंदा हुआ। जिथे वेंदा आहिनि या वेंदा हुआ, उते जो पहिराण, उतां जूं आदतूं, उतां जा वीचार वहिंवार उन्हनि सां पाण खे मोखींदा हुआ। असां सिंधी महिमान नवाज़ीअ में ॾाढा होशियारु आहियूं। असांजे महिमान नवाज़ीअ जो गुण देशां देश मशहूरु आहे। सिंधी दिलदार आहिनि, उदार चित वारा आहिनि, मज़हबी ख़्यालनि खां एॾा कट्टर कान आहिनि। ज़ात पात जे भेदभाव खे मञींदा आहिनि, पर थोरो रिलैक्स्ड आहिनि। उन में थोरी उन्हनि जी कट्टरता ॾिसणु कान ईंदी आहे। असांजा वॾा उन्हनि खूब लाहियूं चाढ़ियूं ॾिठियूं, छाकाणि त सिंध में बार बार ॿोॾि ईंदी हुई ऐं सिंध हिकु सुधरियल प्रदेश सम्झो वेंदो हो। असांजा सिंधी भरिया भाॻिया हूंदा हुआ। अॼु बि लॾ पलाण खां पोइ कंहिंखां हिमत करे कुझु मदद न वरितऊं, कॾहिं पाण खे माइनॉरिटी में न विधऊं त भई असां घटि आहियूं। नो, असीं ऊचा आहियूं, असीं शानदार आहियूं, असीं शान वारा आहियूं। पंहिंजी महिनत ऐं लगन सां हमेशह ऊचा ईंदा आहिनि। तव्हां सिंधियुनि में ॾिसंदा, असांजा केतिरा सिंधी टॉप मोस्ट ते आहिनि, अमीर आहिनि, दुनिया जे अमीरनि में ॻणिजंदा आहिनि। असांजे सिंध में जॾहिं अरब आया, तॾहिं असांजे सिंधियुनि छा कयो? औरतुनि, नारियुनि, नंढड़ियुनि छोकिरियुनि सॼा पाण खे चादर सां ढके छॾींदा हुआ ऐं हिकिड़ी अखड़ी कढंदा हुआ, रुॻो हिकु अखड़ी, सॼो पाण खे ताईं वेड़े हिकु अखड़ी कढंदा हुआ। छो? छाकाणि त अरब धारी हुकुम हुई ऐं जेकॾहिं उहे असांखे ॾिसी वठनि त असांजे वॾनि खे इहो बिल्कुलु गंवार न हो त भई असांजे न्याणियुनि खे उहे बुरी नज़र लॻाइनि। तंहिंजे लाइ नंढड़ा ॿार बि छोकिरियूं अखड़ी कढी हलंदियूं हुयूं, सॼो शरीर उन्हनि जो ढकियल हूंदो हो। अरब सिंध जे सिंधियुनि वांगुरु सुधरियल की न हुआ। हू असांजा हकीम, तबीब, आलिम उन्हनि खे ज़बरदस्ती अरब वठी विया त जीअं उन्हनि खां इहो हुनर सिखी वठनि। असां सिंधी पंहिंजे सत खे बचाइण लाइ ॾाढी जफ़ाकशी कईसीं। तॾहिं त असांजा वॾा लॾ पलाण में पहिरियों हुआ, सिंध छॾे आया, सिंध जा वण छॾे आया, पर सिंध जूं यादगिरियूं पाण सां खणी आया। पंहिंजी इज़त बचाइण लाइ उहे सिंध मां हिंद में आया। छो? छाकाणि त हिंदुनि हितां जे चइनि हिंद तव्हांजो ई आहे ऐं अचो आजियान आहे तव्हांजी। असांजा सिंधी दूरां देश आहिनि, आलिम दिमाग़ी आहिनि, उन्हनि खे दिमाग़ जहिड़ो आहे न, ओड़ो दिमाग़ ॿियो कंहिंखे बि कान आहे। धंधे में भड़, होशियारु। शयूं जॾहिं उतां आया न त जेके शयूं विकिणनि पिया उहे होलसेल जे वापारियुनि वांगुरु उन ई अघ में विकिणनि पिया। ॿिया माण्हू था चवनि अरे हिननि सिंधियुनि खे अकल कान्हे छा, साॻे ई अघ में था विकिणनि, असांजो छा, असांखे त फ़ाइदो, असां हितां ई वठंदासीं। पर उन्हनि खे कहिड़ी ख़बर त असांजो दिमाग़ आला आहे। असांजा सिंधी छा पिया कनि, जेके ॻूणियूं वठी पिया अचनि अनाज जूं, सम्झो भई 20 रुपया किलो, त 20 रुपया किलो पिया ॾियनि, पर उन्हनि जो जेका विकिणण जो अंदाज़ हो, टर्न ओवर जल्दी पियो थिए ऐं सम्झो हिकु ॾींहं में हुननि 100 ॻूणियूं विकिणियूं, 20-20 रुपए सां विकिणियूं, पर 100 ॻूणियूं जॾहिं हुते ॾियण विया त
त उन्हनि खे जेके पैसा मिलिया उहे नफ़े खां बि वधीक हुआ। हलायूं न दिमाग़, अहिड़ो दिमाग़ कंहिंखे कान्हे। अॼु बि धंधे वारा सिंधी, मूं अहमदाबाद में ख़ासि ॾिठो आहे त अगरि हू मानी बि खाईंदा हूंदा, रोटी खाईंदा हूंदा न, ऐं शल न को ग्राहक अची वञे, भले रिटेल वारो हुजे भले होलसेल वारो हुजे, ईअं पंहिंजी रोटी यकदमि बंदि करे रखंदा, चवंदा अचो अचो अचो, छा ॾियांव, कहिड़ी शेवा कयां तव्हांजी। ख़बर ई न पवंदी त हिननि रोटी शुरू कई आहे की न ख़तमु कई अथऊं। छो? छाकाणि त हू ग्राहकनि खे पंहिंजो भॻवान करे मञींदा आहिनि, टाणो न ॾिसंदा आहिनि। केरु? कस्टमर्स, जेके ग्राहक ईंदा आहिनि उहे टाणे सां न ईंदा आहिनि, जेॾी महिल उन्हनि जो मन चाहे उहे अची वेंदा आहिनि। ऐं असांजा सिंधी त जाम भड़ आहिनि हिन ॻाल्हि में, ऐं उन्हनि खे अटेंड कंदा आहिनि। भले न राति जी देरि थी वञे, सभु दुकान 9 बजे बंदि थी वेंदा, पर सिंधीअ जो दुकान 10 बजे ताईं खुलियल हूंदो आहे। त इहे अथव असांजा प्यारा प्यारा सिंधी, हर कंहिं ॻाल्हि में होशियारु आहिनि। मूंखे त नाज़ आहे त मां सिंधी जातीअ जी नार आहियां। उन्हनि खे पेट पूॼा जी न पई हूंदी आहे, ऐं अगरि उहे खाइनि था, उन्हनि खे लिमिटेड रोटी आहे, ऐं शल न मथां को उन्हनि जो दोस्त या को मिट माइट अची वञे, उहा जॻह न लभंदा जो विहारे करे उन्हनि खे खाराईंदा, चवंदा अरे अचो अचो अचो। चवंदसि न भाई मां खाई आयो आहियां। चवंदसि न न, जेको आहे अचो त वंडे विराए खाऊं था। ईअं न सोचींदा की मूंखे घटि थी वेंदो, न। तंहिंजे करे सिंधी हर कंहिं देश जे, दुनिया जे कुंड करछ में फैलियल आहिनि, ऐं पंहिंजो नालो ऊच स्थान ते क़ाइमु कयो अथऊं। अॼु असां सिंधियुनि जी धाक जिते किथे फैलियल आहे। वाह मुंहिंजा सिंधी वाह, नालो कमाइणु सिखिजे त सिंधियुनि खां। सिंधी दानवीर पण अथव, कॾहिं हीअं हथु न कंदा, हमेशह हीअं कंदा, ॾींदा रहंदा, पर कॾहिं कंहिंजे अॻियां हथु न टंगींदा। शल न वञे शान। ओके, त असांजा सिंधी ऐं असांजी सिंध, भली बुख भरम जी, शल न वञे शान। पेट खे कंहिं ॾिठो आहे? साम्हूं वारे खे कहिड़ी ख़बर पवंदी की मुंहिंजो पेट भरियल आहे की न बुखायल आहियां, पर शान न वञणु खपे। त अहिड़ा असांजा सिंधी, माण्हू मिड़ई न सुहिणा, पखी मिड़ई न हंज, पर कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बुए बहार जी। त असांजे सिंधियुनि में उहा बहार जी खुशबू आहे। शल जिथे हुजनि जुड़िया रहनि, आबाद हुजनि, सुखी हुजनि, टिड़ी पकड़ी करे पंहिंजो नालो रोशन कनि, पंहिंजा संस्कार फैलाइनि ऐं पंहिंजी सभ्यता फैलाइनि। जय सिंधी, जय झूलेलाल, बाय।